अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जो बेहतरीन बहादुर सुरीलो आवाज रखंदड़ फनकार मुनवर मुलाई। दोस्तों मुनवर मुलाई जा टे अहिड़ा गाना जेके सॼे सिंध में मशहूर आहिनि। वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अवां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों जेकॾहिं नंबर 1 गाने जी ॻाल्हि कयूं त उहा ही गानो आहे। दोस्तों जेकॾहिं नंबर 2 गाने जी ॻाल्हि कयूं त उहा ही गानो आहे। जेकॾहिं नंबर 3 गाने जी ॻाल्हि कयूं त उहा ही गानो आहे। दोस्तों ही वीडियो तव्हांखे कीअं लॻो पंहिंजो कमेंट जो इज़हार ज़रूर कजो। मिलूं था हिकु नए वीडियो सां गॾु। फ़िलहाल लाइ अल्लाह हाफ़िज़।